अखियुनि जो अखियुनि जो तव्हां घणी मरीज़ थी आने वक़्तु तक़रीबन 100 मरीज़ थी विया मशीन आहे या सिर्फ़ु तव्हां रिपोर्ट कयो न चेकअप था कयो मशीन सिर्फ़ु तव्हां चेकअप था हा मशीन कोन्हे मशीन 100 मरीज़ थी आहिनि तव्हां छा था सम्झो कहिड़ो मर्ज़ घणो आहे हिते कैटरेक्ट जो मरीज़ कैटरेक्ट त अंग्रेजी लफ़्ज़ सिंधी में छा चइबो? सिंधी में मोती पाणी मोती पाणी जो अच्छा मोती पाणी घणो आहे मोती पाणी आहे जेको आहे ज़ख़्म अखि जो ज़ख़्म अखि में ज़ख़्म बि आहे। ज़ख़्म बि आहिनि ऐं छा आहे नज़र घटि आहे वेझो जा जेके मरीज़ आहिनि उन्हनि जी ॿार बि आहिनि सर नंढा मासूम? ॿार बि आहिनि ॿारनि बि आहिनि मासूम उनजो दिफ़ा कीअं कजे भला सर कंहिंजो? उनजो मोती पाणी जो दिफ़ा छा हूंदो दिफ़ा जेको आहे सो मोती पाणी जा सबब हूंदा आहिनि शुगर ब्लड प्रेशर या उमिरि जे हिसाब सां थींदो आहे उनजो ऑपरेशन थींदो आहे बाद में ऑपरेशन करणु डॉक्टर